तोखे शायद खबर ना है हितां जूं रीतूं रस्मूं छा आहिनि। मां हेबत खान जी मुखालफत में इलेक्शन में बीहंदुसि। तोखे हिकु दफ़ो चइनि त हिन ॻाल्हि तां लही वञ। जॾहिं ज़ुल्म खां वधी वेंदो आहे, जंहिंजी झोली मोहब्बत खां खाली हुजे, उहो इंसान फ़कीर खां वधीक फ़कीर हूंदो आहे। हर जाइ ते वेही इंसानियत जा लेक्चर थोड़ी बंद कर हाणे इहो तमाशो। मुझे दुश्मन जी भेण ही आहे हेबत खान जो तकब्बुर। केड़ो इंसाफ आहे वॾा साईं। जेकॾहिं को ॾोही हितां ॾोह करे भॼंदो आहे त हुन जो अज़ीज़ या रिश्तेदार असां वटि केतिरो हूंदो आहे।